ऐं सॼी सिंध या बिरिया सिटी में भी सकाफ़ती रंग निखरी पिया। शाह कॉटन फैक्ट्री में सेठ प्रेमचंद कोहिस्तानी पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। उन हवाले सां ॾिसूं था राणा अब्दुल सत्तार जी ही रिपोर्ट। बिरिया सिटी जे शाह कॉटन फैक्ट्री में सेठ प्रेमचंद कोहिस्तानी पारां आवाज़ टीवी जे ऐलान इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती तक़रीब फैक्ट्री जे अंगण में सजाई वई। तक़रीब में सियासी समाजी अॻुवाणनि नामियारे वकील अब्दुल सत्तार लोराणी, अनाज मंडी बिरिया रोड जे सदर इम्तियाज़ हुसैन आराई, मुमताज़ अली राजपर, वापारिन कैलाश कुमार, सेठ नदीम राजपूत, हाजी अकरम राजपूत, बेग मोहम्मद लोराणी, असद अली राजपर, सेठ फरजंद अली समेत सहाफ़िन, सुगड़न, फनकारन ऐं पोरियतन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में आयल सुगड़न उस्ताद मोहम्मद बख्श सैतो, अब्दुल समद सैतो, खलीफ़ो सोलंगी, साईं बख्श पंवर, सलाउद्दीन शर ऐं मंठार अली शर डोर बेत गुजारतूं ऐं परोलियूं ॿुधाए वाह वाह कराए छॾी। फनकारन शमल अली लज्जार, शमीर सोलंगी, शरीफ लाड़क क़ौमी गीत ॿुधाए वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। सेठ प्रेमचंद कोहिस्तानी, रमेश कुमार, अनिल कुमार, मल्लूमल बादशाह आयल महिमाननि, सहाफ़िन, फनकारन ऐं सुगड़न खे सिंधी जी सूखड़ी, टोपियूं ऐं अजरकूं ओढ़ायूं। असां सभु हिकु आहियूं, हिते ज़ात ॾात कान्हे, हिते सभु इंसानियत में शामिल थियूं था। हीउ ॾींहुं असांखे काफ़ी सेखारे थो त असां इंसान तरफ़ वञूं। हिते होली, ईद, दीवाली खां मथे ई ॾींहुं आऊं त जस ॾींहुं ख़ासि करे उन ॾींहं जे असांजे मीडिया जे दोस्तनि खे जिन असांखे गॾु करण जो मौक़ो ॾिनो। तइलीम जे सुधारे जे लाइ वधि में वधि इहा कोशिशि वठणु खपे त पंहिंजे औलाद खे जेको आहे सो उनखे तइलीम पिरायो, तइलीम सां ई सुञाणप आहे। जंहिं इंसान जी तइलीम बहितर आहे, जंहिं इंसान जी तइलीम जेकॾहिं आहे त उहो ई इंसान अॻिते वधी सघे थो। टोपी अजरक जो जेका पुराणी हज़ारनि साल तहज़ीब आहे असांजी सिंध जी, उनखे अजागर करण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। ऐं हिन मौक़े ते इहो जेको आहे असां जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि जे पेरेंट्स खे मैसेज ॾींदासीं त उन्हनि खे तइलीम पिराइनि त जीअं जेको आहे सिंध वधीक तरक़ी करे सघे। ॾींहं खे ईअं सम्झो असां ईद जो ॾींहुं सम्झंदा आहियूं ऐं सभु दोस्त हिन खे कोशिशि असांजी नंढा वॾा इहा हूंदी आहे त ईद जो ॾींहुं आहे। ऐं ईअं न हिते प्रेम त हर साल ईअं कंदो आहे ॼण माना उहो सिंधी माउ जो पुटु आहे। रैली असांजी हर साल थींदी आहे। मां घोर वञा सिंध तां जेकी जान खां प्यारी आहे, भले भागन वारी आहे। इल्म पिरायो सिंध संवारियो, ताज़ो तन तरह तंवारियो, सिंधी ॿोली सेट कयो, पकी अल्फ़ाबेट कयो, वतन वासी कीन विसारियो। इल्म पिरायो सिंध संवारियो, ताज़ो तन तरह तंवारियो। छॾे ॾुख ऐं गम सभु थो लाहे लतीफ़, सुगड़नि शाइरनि अदीबनि जो सरदार आ, हमदर्द हीणनि जो हादी हक़दार आ, ज़ईफ़नि जी ज़िंदगी थो ठाहे लतीफ़, छॾे ॾुख ऐं गम सभु थो लाहे लतीफ़, शहनशाह सिंधड़ीअ जो आहे लतीफ़। ऐं हिन जो इहो बि चवणु आहे त आवाज़ टीवी पारां जेको स्लोगन ॾिनो वियो आहे इल्म पिरायो सिंध संवारियो जे उनवान हेठि असां 5 डिसंबर ते जेको आहिनि इहो ॾियारो जेको आहे भरपूर नमूने मल्हाईंदासीं। इन्हनि जो इहो बि चवणु आहे त हीअ सिंधी सकाफ़त जेका आहे उहा हज़ारे साल पुराणी आहे। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी न्यूज़, बिरिया सिटी।